जीअं जीअं दौरु गुज़रंदो पियो वञे तीअं तीअं इंसान जी ज़िंदगीअ में जदीदियत सां गॾु तेज़ी ईंदी पई वञे। वक़्तु गुज़रण सां गॾु साइंसी तरक़ी जेतिरियूं सहूलियतूं मुहैया करे थी, ओतिरो ई माण्हूअ जी ज़िंदगी बि महदूद थींदी पई वञे। सुठे गुज़र सफ़र करण लाइ हर माण्हू ॾींहों ॾींहुं मसरूफ़ थींदो पियो वञे। ख़ासि करे शहरी आबादीअ में हफ़्ते जा 7 ई ॾींहं ऐं ॾींहं राति जा 24 ई कलाक को कमु करणु का वॾी ॻाल्हि नाहे हूंदी। इंटरनेट जी सहूलियत अचण ऐं ऑनलाइन कारोबार वधण खां पोइ इहो रुझान त अञा बि वधी वियो आहे। इन खां सवाइ बि अहिड़ा केतिरा ई कमकार आहिनि जेकी राति जे वक़्तु ई थियनि था, जॾहिं त अहिड़ियूं केतिरियूं ई फैक्ट्रियूं तोड़े आफ़ीसूं पिणु आहिनि जेकी 24 ई कलाक ऑन वर्किंग रहनि थियूं, जेको अमल गुज़र सफ़र करण लाइ परेशान रहंदड़ माण्हुनि लाइ हिक क़िस्म जी सहूलियत पिणु आहे। इहो ई सबबु आहे त केतिरा ई माण्हू ॾींहं सां गॾु राति वारी शिफ्ट में बि कमकार कनि था, जॾहिं त केतिरनि खे ई वरी ॾींहं में ज़ाती मसरूफ़ियत ऐं ॿियनि कमनि कारनि जे करे राति जो कमु करण जी आदत बि हूंदी आहे, जंहिंजी मदद सां उहे कुझु हद ताईं पंहिंजे मक़सदनि में कामयाब त थियनि था, पर इहो अमल उन्हनि जी सिहत ते केतिरो असरअंदाज़ थिए थो, इन बाबति माहिरनि नई तहक़ीक़ में ख़तरनाक इंकशाफ कया आहिनि। माहिरनि जो चवणु आहे त राति जे वक़्तु मुलाज़िमत कंदड़ अध खां मथे माण्हू सभ खां अहम मसइले निंड जी खोट जो शिकार थियनि था, जेका मुख़्तलिफ़ मसइलनि जो सबबु बणिजे थी। अमरीकी ब्यूरो ऑफ लेबर जे अंग अखरनि मूजिबि लॻभॻि 15% मुलाज़िमनि वटि ॾींहं जो कमु करण जो शेड्यूल ई नाहे हूंदो, जॾहिं त नीदरलैंड में GGZ ड्रेंथ जे मेंटल हेल्थ इंस्टीट्यूट में रवैये ऐं समाजी इल्म जे प्रोफेसर ऐं मुताले जे सीनियर माहिर डॉक्टर मारेक लांसिल चयो आहे त राति जे वक़्तु कमु करण सां जिस्मानी तरतीब ख़राब थी वेंदी आहे। हुन चयो त राति जो कमु कंदड़ 51% माण्हुनि में निंड सां जुड़ियल हिकु न हिकु मसइलो ज़रूरु थींदो आहे। डॉक्टर मारेक ॿुधायो त राति जी शिफ्ट में कमु कंदड़नि खे मयारी निंड नाहे ईंदी, जंहिंसां ज़हनी तोड़े जिस्मानी मसइला पैदा थी सघनि था। तहक़ीक़ मां इहा ख़बर पई त राति जे वक़्तु कमु करण जी आदत निंड ख़राब थियण सां गॾु खाधे पीते जे ग़लति टाइमिंग जे करे बि मुख़्तलिफ़ मसइला पैदा कंदी आहे। इन सां थोल, ब्लड प्रेशर ऐं ॿिया मसइला थी सघनि था। मज़हबी एतबार सां बि राति जो जल्दी सुम्हण ऐं सुबुह जो जल्दी जागण जी ताईद कई वेंदी आहे ऐं इहो अमल फ़ाइदेमंद करार ॾिनो वेंदो आहे, जॾहिं त राति जो वक़्तु गुर्दनि, फिफड़नि, आंड्रनि, दिमाग़ ऐं दिलि समेत ॿियनि उज़वनि जी मरमत जो वक़्तु सॾियो वेंदो आहे। जेकॾहिं राति जे वक़्तु निंड न कजे त जिस्म जे उज़वनि जी मरमत नाहे थी सघंदी, जेको अमल हलंदे हलंदे सिहत लाइ नुक़सानकार साबित थींदो आहे।